घोसपुर भरसा एक हफ़्तो अॻु घोसपुर तंगवानी लिंक रोड तां हथियारबंद तां अगवा थी वियल डेरा बुगटी सुईवासी असदुल्ला बुगटी ऐं मंज़ूर बुगटी खे ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। मुंहिंजे वारसनि नौरोज़ बुगटी, सदरुद्दीन बुगटी, सईद अहमद बुगटी, वॾेरो दीनमंद बुगटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अॼु ॿिए ॾींहं बि घोसपुर भरसां लकड़ा होटल वटि इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। इन मौक़े ते मुगी जे भाउ नौरोज़ बुगटी जो चवणु आहे त काल खां असांजो एहतजाज जारी आहे। असांखे 2 ॾींहंनि अंदरि कश्मीर पुलिस मुगियुनि जी बाज़ियाबी जी ख़ातिरी कराई आहे। अॼु बि डेरा बुगटी मां असांजा केतिरा ई बुगटी बिरादरी जा माण्हू धरणे में शिरकत करण लाइ पहुची रहिया आहिनि। असांखे अॼु राति ताईं पंहिंजा मुगी न मिलिया त असां पूरे कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि जे बाईपासनि वटि धरणा हणी बिला करे छॾींदासीं। हुन वधीक चयो त ज़िले कश्मीर में पुलिस जी का बि रिट न आहे। हुननि चयो त जेसि ताईं कश्मीर ज़िले जी पुलिस असांजे ॿिन्ही मुगियुनि खे बाज़ियाब न कराईंदी असांजो ही धरणो जारी रहंदो। पुलिस जी तरफ़ों साईं असां 3 ॾींहं धरनो हयूं वेठा आहिनि। बुगटी बिरादरी असांजा 2 नौजवान अगवा थियल आहिनि। असां सां को हिते कर जे सरदारनि अमीरनि जे तरफ़ां बि को तावन न आहे, अञा ताईं को आयो बि न आहे असां वटि। ऐं जेको आहे त इंतिज़ामिया जे तरफ़ां बि असां वटि अञा ताईं को आयो न आहे। बाक़ी हवाल आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हियुनि हवालनि सां को पेशरफ़्त न आहे। चवनि था त अलाह भलाई कंदो, तव्हांजा माण्हू मोटी ईंदा। तव्हांजो एहतजाज केसिताईं जारी रहंदो? असांजो एहतजाज जेसीं ताईं असांजा माण्हू न मुड़ंदा असां वेठा आहियूं। फ़िलहाल रोड खुलियल आहे ऐं हीउ जेको आहे त रोड बंदि कंदासीं। अञा हिते मसइलो हल न थियो त अॻियां असां करमपुर बि वेंदासीं। करमपुर बि असां पंहिंजो एहतजाज कंदासीं। जे माण्हू न मोटिया अॼु त सुभाणे जो लाइ अमल असांजो इहो थींदो। उते बि वेंदासीं, कंदकोट बि, चिमनी वटि उते बि बंदि कंदासीं। बाक़ी असांजा बुगटी बिरादरी कराची में बि नादरा बाईपास में धरणो हणी वेठा आहिनि। कराची जा बिरादरी जिते किथे बुगटी बिरादरी आहे धरणो हणी वेठा आहिनि उते। बाक़ी अलाह ते असांजो भरोसो आहे, अलाह भलाई कंदो।